अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि करण वारा आहियूं ड्रामा सीरियल ॾाढनि जे नओं ईंदड़ ड्रामो दर्दनि जो देश। त इन ॿिनि ड्रामनि जे बारे में अॼु ॻाल्हि कंदासीं। त कल्ह वारी वीडियो जेको मूं अपलोड कई हुन में व्हाट्सअप नंबर ॾिनो ऐं काफ़ी माण्हुनि मूंखां दोस्तनि राब्तो कयो आहे त तव्हां मूंखे असांखे ॾाढनि जे ॾे जे ड्रामे जे बारे में ॿुधायो त उहो कॾहिं हलंदो। त उन्हनि दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त ॾाढनि जो ॾे ड्रामो जेको हो हुनजी आख़िरी क़िस्त थी वई, 40 क़िस्तनि ताईं हलियो ऐं हुनजी हाणे आख़िरी ते ऐं उहो धरती टीवी ते अपलोड कोन थींदो ऐं न वरी हिन ते हलंदो। पर हाणे जो नओं ड्रामो ईंदा दर्दनि जो देश केटियुनि ते तमामु जल्दी दगा पोइ अनर थींदो ऐं हिन में अब्बास गुलज़ार उन खां अलावा तव्हांखे ज़ुल्फ़कार बुर्दी नज़र ईंदो हुन ड्रामे में। असद कुरैशी, निसार शाह ऐं ॿिया केतिरा ई सीनियर अदाकार तव्हांखे हिन ड्रामे में नज़र ईंदा। त ॻाल्हि कंदासीं त ॾाढनि जे ॾे खे ड्रामे में खे छो जल्दी ख़तमु कयो। त ॾाढनि जे ॾे जे ड्रामे खे इन लाइ जल्दी ख़तमु कयो त अदाकार ऐं डायरेक्टर शिराज जिलानी पैसनि में हुनजो मामिलो कोन सेट थियो, न त ड्रामे जी रिकॉर्डिंग अध में ई ख़तमु कई वई। त वधीक दर्दनि जे देश जे बारे में असां ॻाल्हि कंदा हलूं त हीअ केतिरनि जो सभु कुझु चई रहियो आहे त हीअ पथर दुनिया जहिड़ो ई ड्रामो साबित थींदो, केतिरनि लाइ ई मशहूरु ईंदो। पर ॾिसूं जॾहिं शुरू थींदो हलंदो हुन खां पोइ ख़बर पवंदी त हीअ ड्रामो केतिरो मशहूरु थिए थो। त हीअ ई अॼु जी वीडियो।